घोटकी ज़िले में ॿोॾि मुतासिरीन जी 74,000 जानवरनि खे बीमारी खां बचाव जा टिका लॻाया विया आहिनि। लाइव स्टॉक जूं टीमूं ॿेड़ियुनि ज़रिए कचे जे इलाक़े में पहुची रहियूं आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर मदन लाल मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त ॿोॾि जे पेश नज़र डिप्टी कमिश्नर घोटकी जी हिदायत ते घोटकी ऐं बावड़ो जे हिफ़ाज़ती बंधन सां लाइव स्टॉक जूं 7 कैंपूं क़ाइमु कई वयूं आहिनि, जिन में ॻोठ रईस अहमद इब्राहिम चाचड़, कादरपुर शैंक बंद जा मोहम्मद अली लखण, असद शाह जो दमो फ़ोन लांढी वारिस मज़ारी पुल शामिल आहिनि। जे तहत मुतासिरनि जी 48,125 वॾनि जॾहिं त 23,438 नंढनि जानवरनि खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाव जा टिका लॻाया विया आहिनि। हुन ॿुधायो त लाइव स्टॉक जे टीमूं खे ॿेड़ियुनि ज़रिए घोटकी कचे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मोकिले 1,210 जानवरनि खे हिफ़ाज़ती टिका लॻाया विया आहिनि ऐं 34 जानवरनि जो इलाज कयो वियो आहे। हुन वधीक ॿुधायो त सिंध हुकूमत पारां समूरी घुरिबल सहूलतूं ऐं दवाऊं फ़राहम कई वयूं आहिनि। दवाउनि जी खोट नाहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।